नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भरी कहा रहा हूं आहियां बिशारत सिंह। ऐं मां आहियां ग़ज़ाल आबदो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध समेत सॼे मुल्क में बचाव जो ॾिहाड़ो वतन जी मिटी शाहिद रहिजां जे उनवान तहत क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। 1965 वारी जंग में भारतीय फ़ौज खे इबरतनाक शिकस्त ॾींदड़ पाक फ़ौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। फजर जी निमाज़ खां पोइ मुल्क ऐं क़ौम जी सलामती तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। वफ़ाक़ी गादी वारे शहर में 31 सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। पाक फ़ौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलामी तोड़े ख़राजी अक़ीदत पेश करण लाइ कराची में क़ाइद आज़म जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। क़ाइद आज़म जी मज़ार ते गार्ड्स जा फ़र्ज़ एयरफोर्स जे कैडेट संभाले वरिता। नेवल हेडक्वार्टर्स इस्लामाबाद में बचाव जे ॾियारे जे मौक़े ते शहीदनि जी यादगार ते पुरवकार तक़रीब मुल्की इस्तेहकाम ऐं शहीदनि जा दर्जा बुलंद करण लाइ ख़ासि दुआ घुरी वई ऐं यादगार ते गुल बि रखिया विया। चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल अमजद खान नियाज़ी शहीदनि जे वारसुनि सां मुलाक़ात पिणु कई। बचाव जे ॾिहाड़े जे मौक़े ते सदर डॉक्टर आरिफ अलवी जो क़ौम जे लाइ ख़ासि पैगाम। सदर जो चवणु आहे त पाक फ़ौज बेमिसाल जुरतमंदी सां दुश्मन जे इरादनि खे मिटीअ में मिलाए छॾियो हो। वालारियल कश्मीर ते पंहिंजे उसूली मौक़िफ़ तां कॾहिं बि पोइते न हटंदासीं। भारत अमन वारी ख़्वाहिश खे पाकिस्तान जी कमज़ोरी न सम्झे। हथियारबंद फ़ौज साबित करे छॾियो त वतन जे इंच इंच जे दिफ़ा लाइ तयारु आहे। भारत ख़िते जे अमन लाइ ख़तरो बणिजी चुको आहे। भारत खे जल्द या देर कश्मीरियुनि खे पंहिंजा हक़ ॾियणा पवंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो 6 सेप्टेम्बर जे हवाले सां पैगाम। बचाव जे ॾिहाड़े जे हवाले सां मुख्य तक़रीब GHQ रावलपिंडी में थींदी। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा तक़रीब खे ख़िताब कंदो। तक़रीब में शहीदनि जा वारस बि शिरकत कंदा। IPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सेप्टेम्बर वारी जंग जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ुर्बानी ॾींदड़ शहरनि खे बेसलाम पेश कयां थो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे क़ौम खे एटमी प्रोग्राम जो तोहफ़ो ॾिनो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो मीज़ाइल टेक्नोलॉजी जो प्रोग्राम ॾिनो। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ पारां बि पाक फ़ौज जे शहीद जवाननि ऐं गाज़ियुनि खे सलाम।